अञा मोहब्बत सां सलाम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों भाइरो, नई मुहर्रम शरीफ जी रात अहल बेतन जे उशाकन जो मजमूआ अल्लाह जा शुक्राना जे रब करीम असांखे हिन कुरानी ऐं रूहानी महफिल में हाज़री जी तौफीक बख्शी आहे। अल्लाह जे पाक कलाम जा जेकी लफ्ज़ मूं तव्हां जे साम्हूं तिलावत कया आहिनि, इने पाक लफ्ज़न जे अंदर अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु फरमायो पंहिंजे महबूब मदीने वारे साईं सां मुखातिब थींदे मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम फरमायो कुल मुझा महबूब पंहिंजी ज़बान सां तूं चओ फरमान मुंहिंजो आ ज़बान तुंहिंजी हुजे, तुंहिंजी उम्मत खे मुझो पैगाम तू पहुंचाए। कुल हबीब तू फरमाए ला अस्अलुकुम अलैहि अजरा, तव्हां खां हिन दीन सेखारण जे एवज़ को बि अजूरो तलब नथो कयां इल्लल मवद्दत फिल कुर्बा, सवाए हिक ॻाल्हि जे त मुझे कराबतदारन मुझे वेझन रिश्तेदारन सां मोहब्बत रखजो। मुसलमानो, कलमे पढ़ण वारो, असांजे मथां मदीने वारे साईं जा एहसान आहिनि या न आहिनि? एतिरा एहसान अबो पंहिंजे बच्चन ते न कंदो, जीजल मां पंहिंजे बच्चन ते इए एहसान ही थोरा न कंदी जे मदीने वारे साईं जा असां ते थोरा आहिनि। कल भी थोरा हुया, अज भी थोरा आहिनि, सुभाणे भी थोरा थींदा रहंदा, पर अञा त वड़ थींदा क़यामत जे ॾियारे। ॾिसो सही बुखारी जी हदीस आ, मदीने वारे साईं फरमाए त इन्नमा अना क़ासिमुन वल्लाहु योती, ॾींदो अल्लाह आ, वंडींदो मां मोहम्मद आहियां। जेका अॼु बि वंड मिली अथव न,
जेका अज भी वंड मिली अथव न, इहो सब मदीने वारे जे सदके हुजूर जे हथों आ। इज्जत मिली, माल मिलियो, दीन मिलियो, इस्लाम मिलियो, कुरान मिलियो, कलमो मिलियो, जिक्र मिलियो, खीर मिलिया, पुट मिलिया, बच्चा मिलिया, सेहत मिली, नेमतूं रब जूं वंड मदीने वारे साईं। मालिक रब आ, कासिम मदीने वारो साईं आ। कासिम जी माना वंडींदड़, विरहाईंदड़, तक़सीम कंदड़। जेका वंड मिली आ न, कंहिंखे दीन दुनिया ज़ाहिर बातिन जो कुछ मिलियो आहे मिली रहियो आहे। अधु ॻाल्हायो दादू, चुप कयूं वेठा आहियो। अलाह मदीनो ॾेखारींदो आहे। ईअं ॻाल्हायो जो मां बि सम्झां त तव्हांजे दिमाग़ शरीफ़ में ॻाल्हि वेहे। थोरा आहिनि न जी, भला ॿियो कुछ न, और तुम पर मेरे आका की इनायत न सही, जालिमो कलमा पढ़ाने का भी एहसान गया। चाहिए थोरो घटा, कलमो के पढ़ायो, हलाल हराम के सेखारियो, कुरान रब जो पर ॾिनो त मदीने वारे साईं ने। कलाम रब जो आ, पर असांखे त मदीने वारे साईं जे हथों मिलियो न। ईदूं मिलियूं, ईदुल फित्र, ईदुल अज़हा के ॾिनी जी, रमज़ान मिलियो, कुरान मिलियो, पर खुद रब रहमान मिलियो मदीने वारे साईं जे सदके, हुजूर जी मारिफत सां। महबूब जा थोरा आहिनि या न? कहिड़ा कहिड़ा मञो था? अलाह कंदो ख़ुदि सदाईं ख़ुशि हूंदो, रब तव्हांखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो। हिकिड़ा खाईंदा बि आहिनि, मञंदा बि न आहिनि। सिंधीअ में उनखे छा चवंदा आहियो? खाए बि ॻाए बि न, मञे ई न। भला थोरा लाहिबा न त ॻाइबा त सही न। मदीने वारे साईं जा थोरा आहिनि, आहिनि, अॼु बि आहिनि। हाणे एॾा थोरा आहिनि, एॾा थोरा आहिनि जे इन्हनि थोरनि जे एवज़ मदीने वारो साईं असां खां माल घुरे, ॾियूं या न ॾियूं, जे औलाद घुरे, जे जिंद जान घुरे। वाह वाह भिटाई, सोने लजपाल भिटाई फरमायो त जे मदीने वारो घुरे न, सिर घुरे न, त मुंहिंजे हिन मथे ते जे कोड़ी हुन की पार। हे त हिकिड़ो सिर आहे न, किरोड़ सिर हुजनि, किरोड़ सिर हुजनि, वारे वारे वढियां सिसीअ खे 100 वार, किरोड़े सिर हुजनि, हर सिर खे 100 भेरा वराए वराए कुर्बान कयां, तां बि तंद तवार मुंह मथां महबूब जी। एतिरा सिर हुजनि घोरे छॾियां त बि मदीने वारे जा थोरा अञा घणा, मदीने वारे जा थोरा अञा घणा। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन उम्मत खे फरमायो त ए मुंहिंजे कलमे पढ़ण वारो, मां मोहम्मद करीम ही जेकी बि तव्हां ते थोरा कया अथमि, एहसान कया अथमि, करे रहियो आहियां, अञा महशर में कंदोसां। इन जे एवज़ मां कुझु नथो घुरां, मूंखे कुझु न खपे उम्मत खां। इन अजरिया इल्ला अल्लाह, मुंहिंजो अजर मुंहिंजो रब मूंखे ॾींदो। तव्हां उम्मत खां मां कुझु न घुरंदुसि। तव्हां उम्मत खां को बि मुआवज़ो, बदिलो, उजूरो मां कुझु नथो घुरां। मदीने वारे साईं पंहिंजे साहबनि खे ईअं फरमायो, उम्मत खे ईअं फरमायो
अल्लाह ताला फरमायो त हबीब कुरान जी आयत जिब्रील खणी वञ मुंहिंजे हबीब वटि। जिब्रील ही आयत कुरान जी खणी मुंहिंजे महबूब खे मुंहिंजो पैगाम पहुचा। तू चवीं तो कुछ न खपे न, हिकिड़ो मां रब जो मुतालबो आहे। कुल हबीब चई न पंहिंजे ज़बान सां, तू चई न ला असअलुकुम अलैहि अजरा, तव्हां खां को बि बदिलो मुआवज़ो उजूरो कुझु नथो घुरां, बसि हिकिड़ो मुतालबो करी न इल्लल मवद्दत फिल कुर्बा, जेके मुंहिंजा कराबतदार मुंहिंजा वेझा रिश्तेदार आहिनि उन्हनि सां मुहबत रखिजो, मुझे घराने सा प्यार रखजो, मुझी इतरत मुझी ज़ुर्रियत मुझे अहले बैत सा हुजूर जन न तलब कयो। हुजूर जन फरमायो मूंखे कुछ न खपे, पर अल्लाह खुद जिब्रील खे मोकिलियो आयत कुरान जी, कुरान में लिखी पई अॼु बि रब जो हुकुम मिलियो त महबूबा इहे न छॾी, हिकिड़ो मुतालबो मुंहिंजो आहे जेको हिननि खे पेश कर। ख़बर त पए न सचनि ऐं कूड़नि जी। हाँ इहे त दावा हर को कंदो न, हर को चवंदो त मदीने वारे साईं जो मूं ते थोरा आहिनि एहसान आहिनि, मां हुजूर जो आशिक़ आहियां, मुंहिंजो मदीने वारे साईं सां प्यार आहे, पर प्यार जी का निशानी भी खपे, दावा जो दलील खपे, जे मोहब्बत आ तो उनजो सबूत खपे। सबूत कहिड़ो आ? मुझे बच्चन सां मोहब्बत रखो, मुझे अहले बैत सां मोहब्बत रखो, इहो ऐलान करी। मदीने वारे साईं उम्मत के कुरान जी इहा आयत पढ़ी रब जो पैगाम पहुचायो, जेकर मुंहिंजा थोरा समझो था, मुंहिंजा एहसान मञो था, त पोइ तव्हां खां ही मुंहिंजे रब मुतालबो कयो त मुंहिंजे घराणे सां तव्हांखे मोहब्बत रखणी पवंदी, मुंहिंजे अहल बैतन सां तव्हांखे प्यार रखणो पवंदो। जॾहिं इहा आयत नाज़ुल थी, हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने वारे साईं जो सौट भी आहे ऐं हिन उम्मत जो सब खां वॾो कुरान जो मुफ़स्सिर, कुरान जो पारखू। उन खां रिवायत हजरत अब्दुल्ला बिन अब्बास खां। ऐं हाणे जेका मां इहा रिवायत इब्न अब्बास जी थो ॿुधायां, 5 किताबनि जा हवाला थो ॾियां। मतां को वरी चवे त इहे ॻाल्हियूं करे वियो हवाई, ॻाल्हि कबी दलील सां, मां ॾींदुसि दलील, दुश्मन थींदो ज़लील। समझो था? पहिरियों किताब तफ़सीर अबू सऊद जिल्द 8 सुफ़ो 30, ॿियो किताब तफ़सीर रूहुल बयान जिल्द 8 सुफ़ो नंबर 311, टियों किताब हदीस जो आहे मजमउ ज़वाइद जिल्द 7 सुफ़ो नंबर 103, ऐं ॿियो किताब आहे माजम कबीर इमाम तबरानी जो जिल्द 11 सुफ़ो नंबर 444। अञा हिकिड़ो किताब आहे मवाहिबुल लुदनिया जिल्द 2 सुफ़ो नंबर 678। घणा थिया अञा ॿुधायां? ईमान वारे जे लाइ हिकिड़ो ई दलील काफ़ी आहे। इन्हनि सभिनी किताबनि तफ़सीरनि ऐं हदीस जे किताबनि में इहा रिवायत आहे त जेॾी महिल इहा आयत नाज़ुल थी न, इल्लल मवद्दत फिल कुर्बा, मुंहिंजे कराबतदारनि सां, मुंहिंजे रिश्तेदारनि सां, मुंहिंजे वेझनि सां प्यार रखो, मवद्दत रखो, प्यार रखो, उन्हनि खे मान ॾियो, उन्हनि जी इज़त सुञाणो, उन्हनि सां मुहबत रखो, उल्फत रखो। जेॾी महिल इहा आयत नाज़ुल थी त असहाबी सगूरा मदीने वारे साईं जे ख़िदमत में अचे हाज़िर थिया, अर्ज़ कयूं या रसूल अल्लाह मन कराबतुक हाउलाइल लज़ीना वजबत अलैना मवद्दतहुम।
या रसूल अल्लाह ताला कुरान में फरमायो आ त तुझे करापतदारन सां तुझे रिश्तेदारन सां मोहब्बत रखूं। हबीब अल्लाह ताला इहो न ॿुधायो त केर आहिनि उहे करापतदार। अल्लाह निशानदेही कोन कई। रब फरमाया त करापतदारन सां रिश्तेदारन सां मुंहिंजे बच्चन सां मोहब्बत रखूं। पर हाणे उहे आहिनि केर? महबूब असांखे इहा ॻाल्हि चिटी करे ॿुधायो त उहे तव्हांजा कराबतदार, तव्हांजा रिश्तेदार, तव्हांजा वेझा, तव्हांजा प्यारा उहे केर आहिनि जंहिंजी मोहब्बत वजबत अलैना असांजे मथां वाजिब कई वई आहे। वाजिब ज़रूरी लाज़मी या मोहब्बत मोमिननि जे मथां कुरान में रब वाजिब कई आहे। पर उहे आहिनि केर? असहाबनि जेॾी महिल इहा ॻाल्हि पुछी न त या रसूल अल्लाह असांखे उहे नाला ॿुधायो उहे आहिनि केर? मदीने वारे साईं फरमायो त क़ाल अलीयुन व फातिमत वल हसन वल हुसैन। बच्चा त मुंहिंजा हड़ई बच्चा आहिनि, घराणो मुंहिंजो हड़ई घराणो आहे। पर जन जी मोहब्बत तव्हां ते वाजिब कई वई आहे। जेके सभिनी खां वधीक मूंखे वेझड़ा वेझड़ा प्यारे में प्यारा आहिनि हिकिड़ो अली, ॿी मुंहिंजी न्याणी अलीअ जी राणी जन्नत जी मालिकाणी सैयदा तय्यबा ताहिरा ज़किया रादिया मर्दिया फातिमत ज़हरा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अली शेरे जली फातिह खैबर नबी जो बिरादर सुन्नियुनि जो पीर असांजे दिलयुनि जो दिलबर असांजे अखियुनि जो अनवर असांजे रूह जी राहत असांजे कल्ब जी फरहत मौला अली उन जी राणी जन्नत जी मालिकाणी फातिमत ज़हरा वबनाहुमा अल हसन वल हुसैन। अली ऐं फातिमा जा ॿ बचड़ा हिकिड़ो इमाम हसन ॿियो इमाम हुसैन। इन्हनि जी मोहब्बत तव्हांजे मथां वाजिबा फर्ज़ा लाज़िम। इहा मोमिन जी सुञाणा मुस्तफा करीम जे इश्क़ रसूल जी सुञाणा जंहिंखे मदीने वारे सां मोहब्बत आहे जंहिं हुज़ूर ते ईमान आंदो आहे उन जे मथां ज़रूरी आहे त हुज़ूर जे इन घराणे सां मोहब्बत ऐं प्यार रखे। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु वअला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। अल्लाह फरमायो त नबी जे घराणे सां मोहब्बत रखो। नबी सोने निशानदेही करे ॾिनी त मुंहिंजो सारो घराणो तव्हां
तव्हांजे लाइ क़ाबिले ताज़ीम, क़ाबिले इज़्ज़त, क़ाबिले मुहब्बत आ, पर सभिनी खां वधीक मुहब्बत जा हक़दार चार अली, फातिमा, हसन, हुसैन। हाणे हिकिड़ी हदीस तो तव्हांखे ॿुधायां, जे हियां न ठरेव त मां ॾोही आहियां तव्हांजो, आशिकनि जो हियां ठरंदो। हदीस आ, किताब जो नालो आहे अर्रियादुन नदर, जिल्द 3 सुफ़ो नंबर 154। उन किताब में रिवायत आ, इहा रिवायत बयान करण वारो, उम्मत ताईं पहुचाइण वारो हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़। शान हुजे अहल बैतन जो, ऐं मुस्तफा खां रिवायत करण वारो, उम्मत खे पहुचाइण वारो हुजे अबू बकर सिद्दीक़। सिद्दीक़ सच्चार तस्दीक करण वारो, जंहिंजी ज़बान तां कॾहिं कूड़ न निकितो आहे। सिद्दीक़ अकबर थो रिवायत करे, अन अबी बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु क़ाल रअयतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़य्यम ख़ीमतन व हुवा मुत्तकिउन अला क़ौसिन अरबिय्या। सिद्दीक़ अकबर थो रिवायत करे त मूं पाण इहो मंज़र पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। ॿुधी ॻाल्हि न आहे, सिद्दीक़ थो फरमाए मूं पाण अखियुनि सां ॾिठो, हुज़ूर जे लाइ ख़ैमो लॻायोसीं, तंबू लॻायो वियो। उन तंबूअ जे दरवाज़े ते मुंहिंजो दिलबर मोहम्मद करीम पाण वेठो। साईं जन जे हथ में नेज़ो हुयो। छा हुयो? नेज़ो। उन नेज़े खे ज़मीन ते खोड़ियऊं, उन ते हीअं टेक लॻायूं। हे खेमो, दरवाज़ो खेमे जो, हे नेज़ो। हीअं साईं जन टेक लॻाए, पंहिंजे नेज़े जे मथां टेक लॻाए वेठा। ऐं हज़रत सिद्दीक़ अकबर तो फरमाए व फिल ख़ैमत अलीयुन व फातिमत वल हसन वल हुसैन। इन खेमे जे अंदर 4 शख्सियतूं हुयूं। मौला अली, सैयदा साइण पाक दामन, इमाम हसन, इमाम हुसैन। 4 शख्सियतूं खेमे में। 5 ज़ात मोहम्मद करीम जी खेमे जे दर ते। ऐं खेमे जे अॻियूं सहाबन जी जमायत हुई। 1 न 2 न 4 न 8 न, पूरी जमायत हुई। यार खुदा खुश कंदी, बस समझे रुगे हिकिड़ो थो। तव्हां बि ॻाल्हायो न। 2-4 माण्हू न हुया, पूरी जमायत हुई। मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम पोइ हीअं टेक लॻायूं वेठा, हीअं कंध मुबारक मथे कयूं ऐं सहाबन ॾे निहारियूं। मुर्किया महबूब मिठा तुंहिंजे मुर्कण तां मां सदके, महबूब मिठा तुंहिंजे अमाश सिद्दीक़ा जे सुई लहण तां मां सदके।
जेॾी महिल लजपाल नबी मुरकंदा हुया त ईअं लॻंदो ॼण नूर मुस्तफ़ा जे वात मुबारक मां नूर निकिरी रहियो हुज़ूर मुरकिया ऐं सहाबा जे जमायत जेका साम्हूं हुई उन्हनि ॾे निहारे फरमायो माशरल मुस्लिमीन ओ मुसलमाननि जी जमायत ओ मुसलमाननि जी जमायत ओ मुंहिंजे कलमे पढ़ण वारो अॼु हिकिड़ो ऐलान थो कयां ॿुधी छॾियो सिल्मुन लिमन सालम अहलल खईम हिन खेमे में जेके 4 हस्तियूं आहिनि जन इन्हनि सां सुलह कयो मूं मुहम्मद जो उन सां सुलह ये खेमे वारा जैसा सुलह कंदा उन सां मूं मुहम्मद जो सुलह अन हरबुन लिमन हारबहुम जेको इन खेमे वारनि सां जंग कंदो इन्हनि सां जंग नाहे उन ॼण मूं मुहम्मद सां जंग कई जंहिंजी जंग अलीअ सां उन जी जंग अलीअ सां नाहे मूं नबीअ सां आहे जंहिंजी जंग खातून जन्नत सां आहे उन जी जंग मूं मुहम्मद सां आहे जंहिंजी जंग इमाम हसन सां आहे उन जी मूंसां जंग आहे जंहिंजी इमाम हुसैन सां जंग आहे उन जी मूं मुहम्मद सां जंग आहे इन्हनि सां सुलियो मूंसां सुलियो इन्हनि सां जंग मूं मुहम्मद सां जंग ॻाल्हि सम्झ वारे न सम्झो हैदराबाद वारो अजीब ऐलान साईं फरमाइनि था ॿुधी छॾियो हिन खेमे वारनि सां ॾिसण में त इहे 4 जुदा पंजो माया पर इहे मुंहिंजी जान वांगुरु आहिनि इन्हनि सां जंग मूंसां जंग इन्हनि सां दोस्ती मूंसां दोस्ती इन्हनि सां सुलियो मूंसां सुलियो अॻिते साईं जन जा लफ़्ज़ ॿुधो वलीउन लिमन वाला हुम जेको इन्हनि सां मोहब्बत रखंदो ॼण के मूं मुहम्मद सां मोहब्बत रखई इन खेमे वारनि सां जंहिंजो प्यार आहे उन जो मूं मुहम्मद सां प्यार आहे जेको हिन खेमे वारनि सां मोहब्बत थो रखे इन्हनि जी मोहब्बत इन खेमे वारनि सां न आहे ॼण के अॻिते हैदराबादी अॻिते लफ़्ज़ ॿुधजो अॻिते लफ़्ज़ ॿुधजो साईं फरमाइनि था ला युहिब्बुहुम इल्ला सईदुल जद्द तय्यिबुल मौलिद इन्हनि खेमे वारनि सां उहो मोहब्बत रखंदो जंहिंजा अब्बा ॾाढा पाक हूंदा जंहिंजी विलादत सही हूंदी ॼम सही हूंदो साईं जन त ॻाल्हि लिकाए कई पर हे सम्झंदो आहे ॻाल्हि खे जंहिंजो अबो ॾाढो सही न हुजे सिंधी में छा चवंदा आहियो साईं फरमाइनि था त हिन खेमे वारनि सां मोहब्बत ऐं प्यार उहो रखंदो आहे जेको पंहिंजे अबे ॾाॾे जो सही सचो औलाद हूंदो आहे जंहिंजी विलादत सही हूंदी आहे इहो ई हिननि साण मोहब्बत रखंदो आहे वला युबग़िदुहुम
इल्ला शकीयुल जद रदीयुल विलाद जेको इन्हनि सां बुग़्ज़ थो रखे सो वॾो बदबख़्त आहे वॾो बदनसीब आहे ऐं गंदी पैदाइश वारो आहे इहो गंदी पैदाइश वारो आहे बस समझी वेंदो जंहिंजो पंज तन सां बुग़्ज़ आहे इहो समझो त पंहिंजी इन जी विलादत सही न आहे इहो पंहिंजे अबे ॾाॾे जो सही बच्चो हुजे हा त इहो इहा सोच ई न रखे हा हिननि सां प्यार उहो रखंदो आहे जंहिंजो नसब सही हूंदो जंहिंजी विलादत सही हूंदी इहो ई हिन घराणे सां प्यार रखंदो बस आई नो साम्हूं अथव हाणे वञी ॾिसो खोड़ था हलनि पिया किताब छपियो आहे तव्हांजे कराची मंझां अमीरुल मोमिनीन सैयदना यजीद रज़ी अल्लाह ताला अन्हु किताब जो नालो इहो किताब जो नालो समझो था ॻाल्हि खे यजीद जी हिमायत में किताब यजीद जा तराना यजीद जी सारा इमाम हुसैन जे खिलाफ बस मां वधीक छा चवां मदीने वारे पाण फ़ैसिलो करे छॾियो आहे समझो था न हाणे हीअं कयूं दुआ घुरूं जंहिंजी मोहबत यजीद सां अल्लाह हुनखे हुन सां उथारे जंहिंजी मोहबत हुसैन सां अल्लाह हुनखे असां पंज तन जा हुबदार आहियूं कंदा आल नबीअ असां पंज तन जा जंहिंजो पंज तन पाक सां प्यार नया जेको मञंदो नया जंहिंजो पंज तन पाक सां जेको मञंदो चार यार नया तंहिंजे गले में जो एतबार नया तन मूज़न खां असां धार आहियूं असां पंज तन जा असां यारी वारो यार मञूं सुण गौसे आज़म दिलदार मञूं असां यारी वारो यार मञूं असां पीर मिठो भगदार मञूं असां पूनी जा यार आहियूं असां हैदर जा सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइनि था त हिननि सां प्यार उहो रखंदो आहे जंहिंजो अब्बा ॾाढा सही हूंदा विलादत भला हिकिड़ी हदीस ॿुधाया इमाम बहकी शुअबुल ईमान में रिवायत आंदी आहे जिल्द 3 सुफ़ो नंबर 88 ॿियो किताब आहे मजमउ ज़वाइद जिल्द 1 सुफ़ो नंबर 86 ॿिन्ही किताबनि में रिवायत
हजरत अब्दुर्रहमान बिन अबी लैला रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे वालिद खां रिवायत थो करे उन चयो त मूं मदीने वारे मीर खां पाण ॿुधो हुज़ूर जन फरमायो ला युमिनु अब्दुन हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन नफ्सिही तमामा को बि माण्हू तेसी ताईं मोमिन न थींदो जेसी ताईं उन जी जान खां मुंहिंजी जान खे प्यारो न रखे पंहिंजी जान खां मोहम्मद मुस्तफा जी जान खे जेसी प्यारो नथो रखे तेसी मोमिन न आहे व अहली अहब्ब इलैहि मिन अहलिही पंहिंजे घर वारनि खां मुंहिंजे घराणे सां वधीक प्यार रखे व इतरती अहब्ब इलैहि मिन इतरतिही पंहिंजे बच्चन खां वधीक मुंहिंजे बच्चन सां प्यार रखे अल्लाह तव्हांखे बच्चा बख़्शे ॾींदो औलाद वारा औलाद तव्हांखे औलाद बख़्शे ॾींदो जिन खे औलाद न आहे अल्लाह उन्हनि खे बि बख़्शल औलाद ॾींदो छड़ा वरी कन था हणनि बाला तव्हांखे बि ॾींदो शादी बि थींदव अल्लाह पुट बि ॾींदव बच्चा प्यारा आहिनि औलाद प्यारो आहे साईं फरमाइनि था औलाद हर कंहिंखे मिठो हूंदो आहे पर मोमिन उहो अथव जेको पंहिंजे बच्चन खां मोहम्मद जे बच्चन खे वधीक प्यारो रखे साईं फरमाइनि था वज़ाती अहब्ब इलैहि मिन ज़ातिही मोमिन उहो जेको मुंहिंजी ज़ात खे पंहिंजी ज़ात खां वधीक प्यारो रखे पंहिंजी जिंद जान खां मुंहिंजी जान खे वधीक प्यारो रखे पंहिंजे घराणे खां मुंहिंजे घराणे खे वधीक प्यारो रखे पंहिंजे बच्चन खां मुंहिंजे बच्चन खे वधीक प्यारो रखे इहो अथव मोमिन पोइ जेकॾहिं सचो मोमिन हूंदो न त पंहिंजे बच्चन खां बि वधीक हसन हुसैन सां प्यार रखंदो चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या बुधो मुझे ध्यान कयो अल्लाह ताला जेको बि हुकुम ॾिनो आहे त हीअं कयो उन जो एवज़ रब ज़रूर मुक़रर कयो आहे सम्झो था न बराड़ी में वॾेरा हूंदा आहिनि वॾेरा उहे हारी नारियुनि खे चवंदा भाई हली मुंहिंजो कमु कयो मिसाल खाटी वाटर खोटियो या साईं मुंहिंजा लाभारो कयो पोइ सॼो ॾींहुं लोड़ाए 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 शाम जो वरी मानी जो गबो न करे वॾेरा ऐं शहरनि में वरी ऑफिसर वहाईंदा हेठि माता मुलाज़िम बाबा ही त बेगर वही अचो कमु कराईंदा एवज़ो न ॾींदा उजूरो न ॾींदा मुंहिंजा दोस्तो दुनिया जा माण्हू महिनत मुशक़त वठंदा आहिनि मुआवज़ो न ॾींदा आहिनि पर अल्लाह जी ज़ात करीम रब सखी रब आहे जंहिं बि ॻाल्हि जो बाननि खे हुकुम ॾिनो अथई जेॾो अमल वॾो उन जो ओॾो अजूरो वॾो मिसाल अल्लाह फरमाए निमाज़ पढ़ो
हाणे मुफ्त में नमाज असां कोन था पढ़ूं, इन जो हिफ्ज़ मिलंदो। समझो था न, हज जो हुकुम आहे, हज जो हिफ्ज़ आहे। मदीने वारे साईं फरमाया जेको हज करे अचे लैस लहू जज़ाउन इल्लल जन्नह, हज जो बदलो जन्नत का सवाब ॿियो आहे ई न। समझो था, रोज़ो रखो, सॼो ॾींहुं बुखो गुज़ारियो था, उन्यारो गुज़ारियो था, उन जो रब वटि बदिलो आहे। ख़ैरात कयो, उन जो रब वटि उजूरो आहे, मुआवज़ो आहे। को बेड़ो अमल नहीं जंहिंजो रब उजूरो मज़दूरी मुक़रर न कई हुजे, हिते बि ॾींदो हुते बि ॾींदो, रुगे आख़िरत जो वाइदो न आहे, दुनिया में बि ॾींदो। समझो था न, जेकी बि साले अमल निमाज़ रोज़ो हज ज़कात ख़ैरात उज़हा फितरा, हे जेको हे क़ुरान ॿुधी छा था चओ, वरी चओ सुभान अल्लाह चई न, इन जो बि हिफ्ज़ आहे। साईं फरमाइनि था जेको हिकिड़ो भेरो सुभान अल्लाह चवे, जन्नत में उनखे हिकिड़ो वण मिलंदो, उहो एॾो वॾो हूंदो जो भले घोड़े जो सवार, घोड़ो ड्रोड़ाए 3 ॾींहं उनजी छांव न खुटे। सुभान अल्लाह चवण सां एॾो जन्नत जो वण मिलंदो। हाणे हिन मजलिस में घणा भेरा सुभान अल्लाह चवंदा, हिसाब लॻाए त तोखे हिन मजलिस जे बदिले ई जन्नत जा केॾा बाग मिलंदा। ऐं सॼी उमिरि जेको इबादत करे सुभान अल्लाह चए, रब करीम का बि अहिड़ी इबादत मुक़रर न कई आहे, कंहिं बि अमल जो बाननि खे हुक्म न ॾिनो आहे, पर हर हुक्म जे एवज़ रब अजूरो ऐं मुआवज़ो मुक़रर कयो आहे। हाणे जो हे हुक्म मिलियो त तव्हां नबी जे घराणे सां मोहब्बत रखो, दिल में मोहब्बत रखो। इहो बि तव्हांजे तरफ़ां हिकिड़ो अमल आहे, मोहब्बत रखण जो हिकिड़ो अमल आहे। भला इन जो बि को एवज़ो हूंदो या न, पर रब जो हुक्म ॾिनो आहे त मुंहिंजे नबी जे घराणे सां मोहब्बत रखो, त इन जो रब अजूरो एवज़ो बि मुक़रर कयो आहे। ॿुधायांव तबरानी जो जिल्द 11 सुफ़ो 58, ॿियो किताब आहे कंज़ुल उम्माल जिल्द 12 सुफ़ो 98, टियों किताब आहे मजमउ ज़वाइद जिल्द 9 सुफ़ो नंबर 174। इन्हनि टिनी किताबनि में रिवायत आहे, हदीस जो रावी मुंहिंजो मुर्शिद मौला अली عن النبي صلى الله عليه وسلم قال أنا وفاطمة وحسن وحسين مجتمعون. حضرت مولا علی रिवायत करे, मदीने वारे साईं फरमायो त जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त मां मुहम्मद करीम ऐं अली ऐं फातिमा ऐं हसन ऐं हुसैन असां पंजई हिकिड़ी जाइ ते गॾु हूंदासीं। हिकु मक़ाम ते, हिकु जाइ ते, हिकु जन्नत जे हिकु मक़ाम ते असां पंजई गॾु हूंदासीं। वमन अहबना यौमल क़ियाम, ऐं जन बि असां सां मोहबत रखी आहे, असां पंजनि सां जन मोहबत रखी आहे, इहे हुबदार बि असां पंजनि सां गॾु हूंदा।
सुभान अल्लाह। मुझा दोस्तों नमाजुन के जन्नत मिलंदी, हाजुन के हुरूं कसूरूं बाग बंगला जन्नत जा मिलंदा, पर पंज तन जे हुबदारन के मोहम्मद मुस्तफा जो पाड़ो मिलंदो। जे जन्नत में मदीने वारो साईं हुंदो, हशर जे मैदान में जिते मदीने वारो साईं खुद बीठल हुंदो। पुट मुड़े ध्यान कयो तुरो। हशर जो मैदान फी यौमिन कान मिक़दारुहु 50,000 सना, वो हिकड़ो ॾिहाड़ो 50,000 साल जो ॾिहाड़ो हुंदो। केतिरो केतिरो ॻाल्हायो। माण्हू भपेरा बीठल हूंदा हिकड़े हशर जे मैदान में, भपेरा बीठल हूंदा, छपर न हूंदो, छांव न हूंदी, उस काड़ो निटण गर्मी, ज़मीन टामे जी सिज गिराट जेतिरो कदुर मथां बीठल हूंदो, उन काड़े में दुनिया सजी बीठल हूंदी, पर पंज तन पाक हिकड़ो नूर जो खेमो हूंदो, जंहिंजे मथां अर्श रहमान जी छत हूंदी, छांव हूंदी, उन खेमे में पंज तन हूंदा। साईं फरमाइनि था असां पंजनि सां जेके मोहबत रखण वारा आहिनि, उहे असांजे पाड़े में असांजे चौधारी उहे हूंदा। नअकुल व नशरब हत्ता युफर्रक बैनल इबाद। उन मशर जे मैदान में माण्हू बी थकबा, काड़े में गर्मी, भुख, उञ, उहे पिया उञ में तड़पंदा, पर जेके पंज तन जा हुबदार इहे जन्नत जा मेवा पिया खाईंदा, हौज़े कौसर जो पाणी पिया पीअंदा। हशर जे मैदान में मदीने वारे साईं सां गॾु हूंदा। जन्नत में जिते लजपाल नबी वेंदो उते पंज तन गॾु हूंदा, ऐं पंज तन जा हुबदार उहे उन जन्नत में उन जे चौधारी सरवरे आलम जे पाड़े में इहे हूंदा जेके पंज तन जा हुबदार। जंहिंजो मदीने वारे सां प्यार आ, जंहिंजो मौला अली सां प्यार आ, असां हैदर जाब कंदाल नबीअ सां प्यार आयूं, असां हैदर जाब। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तों इन हुबदारनि जे लाइ केॾी वॾी ख़ुशख़बरी आ, केॾी वॾी वाधाई आ। सुभान अल्लाह। जन्नत में मिले, पर जन्नत में मदीने वारे जो पाड़ो, पीड़ीअ जो पाड़ो। सुभान अल्लाह। अञा अॻिते ॿुध ॿी हदीस ॿुधाया आहिनि। चओ सल्लल्लाहु अलैहि हदीस जो किताब मजमउ ज़वाइद इमाम हैसमी रिवायत आंदी आ, जिल्द 9 सुफ़ो नंबर 174। हदीस पाक हजरत अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे, हबीबन करीमन फरमायो, अना व अलीयुन व फातिमत वल हसन वल हुसैन यौमल क़ियामत फी क़ुब्बतिन तहतल अर्श। मां मोहम्मद करीम ऐं अली ऐं हसन ऐं हुसैन ऐं खातून जन्नत सां पंज तन अर्श मौला जे हेठां हिकिड़ो नूर जो कुब्बो हूंदो।
उन नूर जे कुपे में असां पंजतन मौजूद हूंदासीं ऐं जेके असांजा हुबदार आहिनि उहे असांजे इर्द गिर्द चौधारी हूंदा। इश्क मजा चो अली अली मोहब्बत मां चो अली अली साईं कंदव सब भली भली हैदर जी हुब मुंहिंजो ईमान हैदर जी हुब दर्स पढ़ायो मूंखे क़ुरान मरदो मुनाफ़िक़ रुली रुली हसन हुसैन जो बाबो आहे मूलिद जंहिंजो काबो आहे हसन हुसैन जो मूलिद जंहिंजो काबो आहे मूं बि दामन झली झली इश्क मजा चो अली अली इश्क मजा चो का बि ज़बान चुप न हुजे मवाली बि दावा थो करे त मां अली जो हुबदार हाणे अली जा हुबदार असां चर्च जा दोगाड़ा हण तोखे कहिड़ी ख़बर त अलीअ जी मोहब्बत छा आहे अली असांजो मौला आहे अली असांजो मौला आहे सांग कंदो रब सौला आहे ओ अली बिना नाहे गली गली अली मवाली के जंहिंजे पंहिंजे सिर जी ख़बर न आहे नशो करे घर आयो 2 सालूं हुजनि से हिकिड़ी ज़ाल खे पेचे त अधी पाणी ते प्यारजे ज़ाल खे अधी पाणी ते प्यारजे त 2 साल पई चए त अंधा कुझु शर्मदार ज़ाल खे अधी थो सॾी त 2 साल खे वरी चए थो अम्मा भला तूं ई प्यारजे अलीअ जा हुबदार हे हिन हीअ जमायत हैदर जी हुबदार अदल असां वटि बि तूं हली आ हिते बि हैदर अली अली अदल असां वटि बि तूं हली आ हिते बि हैदर अली अली सुभान अल्लाह वरी बि हदीस ॿुध सुभान अल्लाह हदीस पाक किताब जो नालो आहे फज़ाइल सहाबा जिल्द ॿियों सुफ़ो नंबर 624 ॿियो किताब आहे तारीख़ दिमाश्क जिल्द 14 सुफ़ो नंबर 169 इन्हनि ॿिन्ही किताबनि में रिवायत आहे हदीस जो रावी मौला अली पाण अन अली इब्न अबी तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हु क़ाल शकौतु इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसदन नास इया
हजरत मौला अली शेर खुदा तो चेते हिकड़े ॾियारे मूं मदीने वारे साईं खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह के माण्हू मूंसां हसद था रखनि अबा अलीअ सां बुग़्ज़ रखण वारा हसद रखण वारा जे उन दौर में हा त हींअर घटि हूंदा जे हींअर आहिनि त उन दौर में बि हुया अर्ज़ कई या रसूल अल्लाह माण्हू मूंसां हसद था रखनि के माण्हू मूंसां हसद था रखनि पुट थींदो ईअं आहे जंहिंखे रब नवाज़ींदो आहे न जंहिंखे रब नवाज़ींदो आहे न सुठड़ा कपड़ा पाए हीअं हलंदे न छलन को बंगलो ठहराए अल हसद फिल इखवान पहिरीं त वेझा जेके माइट मिट आहिनि न पुट जेकॾहिं को तव्हां सां हसद रखे त घबरायो न हसद बाहि आहे जेको आहे उनखे पाणे पई साड़ींदी हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह पीर मिठा साईं फरमायो त भाई जेको तुसां नाल हसद रखे न उई को कुझु न आखो उनखे वरंदी न ॾियो कुझु न चओ हीअं अच्छा कपड़ा हुजनि हितों अॻियों खीसो हुजे नोट विझो हिते नोट सनड़ा कपड़ा नोट नज़र ईंदा नोट हितों विझी ऐं अतुर मखे हीअं बाह लोॾे हलो बस ॿियो कुझु न चओसि भई आप ई जल वेसी इहा ई गंज अथसि हासिद जे लाइ इहो ई गंज आहे तव्हां हुनखे वरंदी न ॾियो तव्हां हुन सां बुग़्ज़ कीनो कुदूरत न रखो सम्झो था न जंहिंखे रब नवाज़ींदो आहे हसद उन सां थींदो इहो दस्तूर अथव सम्झो था ऐं हिकिड़ी फील्ड में जेके हूंदा आहिनि उहे हिक ॿिए खे नसंदा मुल्लो मुल्ले खे नसंदो वापारी खे नसंदो सियासतदान खे नसंदो पीर खे नसंदो ॿ दुकान आहिनि हिकिड़ी बाज़ार मार्केट में ॿ दुकान आहिनि हुन में ॿ ग्राहक सवाया वेंदा हो सड़ंदो पियो हल भेण हिन वटि हेॾा ग्राहक मूं वटि हिकिड़ो ई न तूं सौदो पंहिंजो सुठो रख त ग्राहक अचनि न कोन्हे पाण न सुधारींदो पुॼे पाण खां कोन फिटला न त गोॾनि बाबा के हिस्सा तव्हां हसद न रखो बुग़्ज़ न रखो कुदूरत न रखो ॿियाई न रखो बस तव्हां खे अल्लाह नवाज़ियो रब जा शुक्र अदा कयो हज़रत मौला अली शेर जली हैदर करार मुर्शिद मौला अली तो अर्ज़ करे या रसूल अल्लाह के माण्हू मूं अलीअ सां बुग़्ज़ था रखनि मूंसां हसद था रखनि हुज़ूर मुर्किया साईं फरमायो अली घबराए न सड़न वारनि खे सड़न ॾे सड़ंदा त अञा तॾहिं जॾहिं तूं हूंदे मां हूंदुसि फातिमत ज़हरा हूंदी हसन हुसैन असां पंजई ॼणा हथ में मिलाए सभिनी खां अव्वल जन्नत ॾे हलंदासीं नबियनि ते जन्नत हराम हूंदी जैसी मां न जन्नत में पैर पाया अना अव्वल अकरा बाबुल जन्नत मां मोहम्मद करीम पहिरीं शख्सियत मुंहिंजी हूंदी जन्नत जो दर खड़काइण वारो मां मोहम्मद करीम हूंदुसि जन्नत जो दर मां खड़काईंदुसि ऐं जंहिंजे लाइ पहिरियों दर जन्नत जो खुलंदो उहा ज़ात मूं मोहम्मद करीम जी हूंदी साईं फरमाइनि था अली जेॾी महिल मां मोहम्मद जन्नत ॾे हलंदुसि त मूंसां गॾु तूं हूंदे फातिमा हूंदी हसन हुसैन असां पंजई गॾु
ऐं ॿी रिवायत आहे मुस्नद अहमद बिन हंबल में त साईं जन फरमायो त जेॾी महिल मां मुहम्मद जन्नत में दाख़िल थींदुसि न वयस्तक़बिलनियल जब्बार जब्बार रब्बुल इज़्ज़त पाण मुंहिंजी आजियां खीकार कंदो दिल ठरिया न ठरिया मेहमान ईंदो आहे मुअज़्ज़िज़ मोहतरम मेहमान ईंदो आहे तव्हां उनजी इज़त एतराम आजियां कंदा आहियो उनखे खीकार भलीकार चवंदा आहियो मुअज़्ज़िज़ मेहमान अचे मेहमान अचे तुंहिंजे तॾे ते तुंहिंजे पाड़े में इज़त ॾींदा आहिनि इज़त वारा जेके ख़ुदि इज़त न हूंदा आहिनि उहे महिमान ते हूटिंग कंदा आहिनि उहे महिमान ते आवाज़ कसींदा आहिनि महिमान ते नारेबाज़ी कंदा आहिनि माना इहे तॾे जा कचा आहिनि तॾे जा सुठा न आहिनि इज़त वारो अचे त उनखे इज़त ॾिबी आहे महिमान भली काफ़र तुंहिंजे तॾे ते अचे साईं फरमाइनि था अकरिम दैफ वलौ कान काफ़िरा जे काफ़र तव्हांजे तॾे ते लड़ी अचे त उनखे बि इज़त ॾियो मान ॾियो सम्झो था न जॾहिं तव्हां वटि महिमान ईंदो आहे त जेॾो महिमान हूंदो उनखे ओॾो मान ॾिबो पर साईं फरमाइनि था जेॾी महिल मां मुहम्मद जन्नत ॾे हलंदुसि त साम्हूं आजियां करण वारो खीकार करण वारो भलीकार चवण वारो रब्बुल इज़्ज़त पाण हूंदो फरमाईंदो मुंहिंजा महबूब भली भली करे आए मुंहिंजा सुहिणा हबीब भली भली करे आए साईं फरमाइनि था अली मां अकेलो न हूंदुसि मूंसां गॾु तूं हूंदे तुंहिंजी कुंवार तुंहिंजा ॿई बचड़ा असां पंज ई ॼणा सभिनी खां अव्वल जन्नत में हज़रत अली साईं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह पोइ असांजा जेके हुबदार हे जेके जलसा था मल्हाइनि हे जेके नेणनि जी निंड फिटाए रस्ते ते वेठड़ा आहिनि पंजतन जी मोहबत में के सबीलूं था लगाइनि के ख़ैर ख़ैरातूं था कनि के नंगर न्याज़ था कनि मानियूं था कनि भत था रधनि इमामन पाकन जी मोहब्बत में पंहिंजा माल था लुटाइनि पंहिंजी जान था कुर्बान कनि या रसूल अल्लाह पोइ इहे असांजा हुबदार काॾे वेंदा मदीने वारे साईं फरमायो त अली असां पंज अॻियूं हूंदासीं पुठियों असांजा हुबदार हूंदा अली अली मौला अली 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 मौला अली रहबर असांजो तूं अली अली मौला अली अली मौला अली रहबर असांजो तूं दिल पर असांजो तूं सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो केॾो न लॼपाल घराणो आहे ज़ाहिद हूंदा हाजी हूंदा गाज़ी हूंदा मुजाहिद हूंदा इहे न फरमायूं असां सां गॾु हुबदार हूंदा न सम्झ वग़ैरह इहे न फरमायूं त हाजी गाज़ी मुजाहिद तहज्जुद गुज़ार शब बेदार रुबानुम बिल्लैल फुरसानुम बिन्नहार इहे न
पाण फरमायूं त असां पंजनि सां गॾु असांजे पुठियां उहे हूंदा जेके हुबदार जन जो पंज तन पाक सां प्यारा उहो उन्हनि सां गॾु जन्नत जो हक़दार ऐं साईं फरमाइनि था जंहिं पंज तन सां बुग़्ज़ रखियो उनखे जन्नत जी खुशबू बि न मिलंदी जन्नत में वञण त वॾी ॻाल्हि आहे पर जन्नत जी सुरहाण पुट सुठो अतुर सुठी सेंट हीअं खोलबी आहे न हीअं हवा लॻंदी त न सॼे जलसे ते खुशबू अची वेंदी जेतिरी सेंट सुठी हूंदी न हवा ते पकड़बी आहे साईं फरमाइनि था जन्नत एॾी खुशबूदार आहे जो हीअं जेॾी महिल दर खुलंदो त 500 सालनि जे पंध ताईं जन्नत जी खुशबू वेंदी केतिरी वेंदी केतिरी 500 सालनि जे पंध ते खुशबू वेंदी साईं फरमाइनि था जंहिंखे मुंहिंजे पंज तन सां बुग़्ज़ आहे उनखे जन्नत जी खुशबू नसीब न थींदी किताब मिसबाहुस्सलाम वारे रिवायत आंदी आहे साईं फरमाइनि था जंहिंखे अबू बकर सिद्दीक़ सां बुग़्ज़ आहे इहो जन्नत में दाख़िल त न थींदो पर इनखे जन्नत जी खुशबू बि नसीब न थींदी सुभान अल्लाह तोड़े जो उन वटि 70 नबियनि जेतिरा अमल हुजनि 70 नबियनि जेतिरियूं इबादतूं हुजनि 70 पैगंबरनि जेतिरा नफिल नमाज़ूं रोज़ा हज ज़कातूं खैरातूं ज़ुहरैन मग़रिबैन सभु पढ़ंदो हुजे इबादतूं कंदो हुजे पर साईं फरमाइनि था जंहिंखे अबू बकर सां बुग़्ज़ आहे जन्नत में वेंदो त न पर जन्नत जी खुशबू बि नसीब न थी सघंदसि समझो था ॻाल्हि खे पंजनि सां बि प्यार त चइनि यारनि सां बि मौला अली सां प्यार इमाम हसन सां प्यार इमाम जंहिंजो हिन ज़ात सां बुग़्ज़ आहे ख़ुदा ॼाणे उन ते जन्नत हराम हुसैन सां जे रखी अदावत उन ते जन्नत हराम आहे हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक़ जो इमाम आहे हुसैन साबिर हुसैन हक़ जो इमाम आहे हुसैन अजमल हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली मकाम आहे कॾहिं कुल्हनि ते नबीअ खयो पे कॾहिं संदसि सिर सवार नेज़े कॾहिं कुल्हनि ते नबीअ खयुसि पे कॾहिं संदसि सिर सवार नेज़े मके मदीने कॾहिं त करबल उहो अलैहि सलाम आहे मके मदीने कॾहिं त करबल उहो अलैहि सलाम आहे हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली जंहिंखे रब ज़बान ॾिनी आहे गूंगनि ते मयार न आहे जंहिंखे रब ज़बान ॾिनी आहे उहो गॾिजी चवे हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक़ जो
हुसैन आला हुसैन बाला हुसैन दिल पर हुसैन रहबर हुसैन साजे रखी अदावत हुसैन उनियत जन्नत हराम आए हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली कबूल पे कर मुलाई कमतर असुल का आए नबिया जो नौकर गुलाम इब्ने गुलाम आए गुलाम इब्ने गुलाम आए संदन बचन जो बे गुलाम आए गुलाम इब्ने हुसैन अजमल तफसीर दुर्र मंसूर में रिवायत आंदी थई असुल इया रिवायत सही इब्ने हिब्बाना जिल्द 15 सफ़ो नंबर 435 बियो किताब हदीस जो अल मुस्तदरक अल सहीहैन इमाम हाकिम रिवायत आंदी आ जिल्द 3 सफ़ो नंबर 162 मदीने वाले साईं जो असहाबी हजरत अबू सईद खुदरी रदी अल्लाह तआला नो रिवायत फरमाए तो हबीबन करीमन फरमायो वल्लज़ी नफ्सी बियदी ला युबग़िदुना अहलल बैत रजुलुन इल्ला अदखलहुन नार हबीबन करीमन फरमायो मुखे कसम उन्हें रब जो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान त मुंहिंजे अहल बैतन सां जंहिं बि बुग़्ज़ रखियो कसम सां तो चवां त अल्लाह उनखे जहन्नम जी बाहि में उछलाईंदो इन जो ठिकाणो इन जी जाइ जहन्नम जी बाहि में हूंदी जंहिंजो अहल बैतन सां बुग़्ज़ आ नबी जे घराणे सां अदावत आ नबी जे पाक बच्चन सां जंहिंजो बुग़्ज़ आ इन जो ठिकाणो जहन्नम जी बाहि आ ऐं जंहिंजो हिन घराणे सां प्यार आ इहो पंजतन सां गॾु जन्नत लाइ तयार चओ सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि या मन अरादल हिकमत फलयुहिब अहल बैती साईं फरमाइनि था जेके हिकमत खपे न हिकमत दानाई मुंहिंजे बहल बेतन सां मोहब्बत रखे मुंहिंजे बच्चन सां प्यार रखे हिकमत रब ॾींदुसि वमन अराद दुखूल अल जन्नत बग़ैर हिसाबिन फलयुहिब अहल बैती साईं फरमाइनि था जेको चाहे थो त बिना हिसाब जे जन्नत में वञे पुछाणो ई न क़यामत में पुछाणो थींदो न हे दफ़्तर ते मलाइक वेठा आहिनि किरामन कातिबीन यालमून मा तफलून ये लिखंदड़ सगोरा आहिनि जेको तव्हां कमु कयो था ये ॼाणनि था लिखनि था पिया मा यल्फिज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद जो लफ़्ज़ तुंहिंजे ज़बान मां निकिरे थो जा ज़मीन ते विख खणी थो सभु अल्लाह जा मलाइक लिखी रहिया आहिनि इन्ना नहनु नुहयिल मौता व नक्तुबु मा क़द्दमू व आसारहुम व कुल्ल शैइन अहसैनाहु फी इमामिन मुबीन जमीन ते रंद पंद विकूं
अलमतूं सब लिखजन थियूं पियूं सब तुंहिंजा निशान पार पता लिखजी रहिया आहिनि हर शइ खे इमाम मुबीन में जमा कयो वियो आहे ओ अदा हर हिक खां हिसाब थींदो पुछाणो थींदो जंहिं अहुर जे दाणे जेतिरी नेकी कई हूंदी उन खे हुन जो मुआवज़ो मिलंदो अहुर जे दाणे जेतिरी बदी कई हूंदी उन खे हुन जी सज़ा मिलंदी हर हिक सां हिसाब थींदो इहो हिसाब रब जो कानून आहे रब जो ऐलान आहे हर हिक सां हिसाब थींदो ॾिसो न पर कॾहिं कॾहिं के कम कानून खां बालातर बि थी वेंदा आहिनि मिसाल अलाह पनाह में रखे कर्फ्यू लॻंदो आहे कर्फ्यू लॻी वियो बाबा जेको निकिरंदो हुनखे गोली हणंदी गोली जो ऑर्डर आहे फौज बि वेंदी ॿाहिरि न निकिरो पर इन टाइम में बि को जनाज़ो खणी वञे त हुनखे न रोकींदा प्रेस वारनि खे न रोकींदा के ख़ासि गाॾियूं हूंदियूं आहिनि हुनखे न रोकींदा प्रेस वारा हिलनि पोइ त ॾिजो समझो था न कानून हिकिड़ो आहे पर कन जे लाइ कानून में नरमी थींदी आहे दुनिया सारी जे लाइ कानून आहे हर हिक खां हिसाब थींदो ज़रे ज़रे जो पुछाणो थींदो पर जंहिंखे पंज तन सां प्यार आहे इन ते को कानून न आहे बिना हिसाब जे जन्नत मन अराद दुखूल अल जन्नह बगैर हिसाब फलयुहिब अहल बैती जेको मुझे चाहे तो आखिरत में बिना हिसाब जे जन्नत में वञा तो मुझे बच्चन सां प्यार रखे मुझे अहल बैतन सां सुभान अल्लाह ऐं साईं फरमाइनि था फवल्लाह अल्लाह जो कसम आहे केर तो कसम खणे मदीने वारो साईं फरमाइनि था अल्लाह जो कसम आहे मा अहब्बहुम अहदुन इल्ला रबिह फिद दुनिया वल आखिरह जंहिं बि कसम सां थो चवां जंहिं बि मुंहिंजे आल बैतन सां मोहबत रखी दुनिया में बि कामयाब आखिरत में बि कामयाब माण्हू कामयाबियूं अलाए किथे था ॻोल्हनि पिया कामयाबियुनि ॻोल्हण जे लाइ माण्हू पिया था मगज़ मारी कनि मथा कुट कनि कामयाबी मिले पुट कामयाबी नबी साईं जे बच्चनि जे ग़ुलामी में रब रखी अहल बैतन जी मोहब्बत में कामयाबी थई रुगे दुनिया जी न आखिरत जी बि हिते बि वाह वाह हुते बि वाह वाह हिते बि रहायूं रस हुते बि गॾियूं हो तकी खपे कामयाबी बि नहीं जहाननि जी कंहिंखे कामयाबी खपे त पोइ नबी जे अहल बैतन सां पर इहा ज़बान सां दावा न रुगे वात सां चई मां बि हुबदार आहियां पोइ हिकिड़ो शाह साहब हूंदो बराणी जेके ॻोठ में शाह साहब रहंदो हुनजे पाड़े में हिकिड़ो माण्हू रहंदो सुबुह जो सवेल उथी साईं जे घर ॾे मुंहुं करे ॿाहूं ॿधी चवंदो सैयद जी ज़ात तां सिर कुर्बान रोज़ानो साईं जे घर ॾे मुंहुं करे चवंदो सैयद जी ज़ात तां सिर कुर्बान रोज़ ईअं करे हिकिड़े ॾींहुं शाह साहब अचे पियो भरी मथे ते खयो चई यार हुबदार बीठो आहे सिर कुर्बान करण वारो चई बाप पुट हेॾे अचे भरी त वठी घर पहुचाए मूंखे चईसीं कुर्बान वञा मां तव्हांजे अदब में बीठो अड़े हे भरी वटि मूंखो चई नसी मां अदब में बीठो पुट इहो अदब आहे या बेअदबी आहे इहो इश्क आहे या फिस्क आहे हाँ या मोहब्बत आहे इनखे मोहब्बत सरबो आहे नो कान हुब्बुक सादिकल अतातहु फइन्नल मुहिब लिमन युहिब मुतीउ जे मोहब्बत सच्ची हूंदी आहे त पंहिंजे यार जो चयो मञबो आहे फरमान मञबो आहे छो त मुहिब उहो आहे जेको महबूब जो चयो मञे न जे तूं मौला अली जो हुबदार आहीं त नमाज पढ़ मुंहिंजे मौला अली जी मोहब्बत निमाज़ सां हसनैन करीमैन जी मोहब्बत निमाज़ सां अली जी विलादत काबे में
शहादत मस्जिद में। अली जे ज़िंदगी जी इब्तिदा भी मस्जिद आ, इंतहा भी मस्जिद आ। दुनिया वारन के ॿुधायूं त मूं अली जी आगाज़ भी मस्जिद आ त अंजाम भी मस्जिद जेडी मल अज़ान ॿुधंदा आहिनि मौला अली जो रंग मुबारक फिको थी वेंदो आहे, लिंगन में ॾकणी पइजी वेंदी आहे। माण्हू चवंदा साईं तव्हां छो एतिरा परेशान थी वेंदा आहियो? फरमाई त वाहिदुल क़हार जो सॾु मिलियो आहे, अली ॾका थो देर न थिए पंहिंजे रब जे दर जी हाज़िरी भरे अचे। मुझे नबी जे बच्चन नमाज न छड़ी, मैदान करबला में तीर वसन पिया, तलवारूं वसन पियूं। अल बिदाया वन निहाया वारे मुंहिंजा दोस्तो लिखियो आ त हज़रत सैयदना इमाम हुसैन के 121 तीरन ऐं तलवारुनि जा ज़ख़्म आया। सियर आलम नुबला में इमाम ज़हबी या रिवायत आंदी आ त हज़रत इमाम हुसैन के मैदान करबला में 121 तीरन ऐं तलवारुनि जा ज़ख़्म लगा। पूरो जिस्म रत में रंगीन हुयो। पर उन वक्त में अज़ान थी, नमाज ज़ोहर जुमे जो ॾियारो, जेॾी महिल नमाज जो टाइम थियो आहे त मुंहिंजे सोणे हुसैन नमाज जी तयारी करी। शिमिर ज़िल जोशन सीने ते चढ़ियो आहे। फरमाइनि था शिमिर ज़रा ठहर जा, मुझे सजदा तो कर लेने दे, हक का करूं शुक्र अदा, मुझे सजदा तो कर लेने दे। मुझे आका हुसैन उन वक्त में भी नमाज न छड़ी, सजदो न छड़ियो। नबी जे बच्चन नमाज न छड़ी आ। मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल अहल बैतन खे कैदी करे सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन सैयदा ज़ैनब साइण के कैदी बनाए करबला खां कूफे, कूफे खां दिमश्क वठी विया आहिनि। ख़ुदा जो कसम मां उहे रंग राऊं रस्ता ॾिसी आयो आहियां। जिथों बि अहल बैतन जो काफ़िलो लंघियो आहे उते मस्जिदूं ठहियूं पियूं। कूफे में वञो, करबला में वञो, मुंहिंजा दोस्तो दिमश्क में वञो, किथे हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जी मस्जिद आहे, किथे बीबी ज़ैनब जी मस्जिद आहे, किथे बीबी सुकैना रज़ी अल्लाह ताला अन्हा जी मस्जिद आहे। उन्हनि जा आसार, उन्हनि जा निशान मस्जिदूं ठहियल आहिनि। उन्हनि जी मुहबत मस्जिद सां हुई, निमाज़ सां। मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं तूं आल बैतन जो हुबदार आहीं त निमाज़ पढ़, मस्जिद खे आबाद कर, अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कर। मुंहिंजे सोणे हुसैन जी मुहबत क़ुरान सां। कॾहिं अमड़ जी गोद में क़ुरान पियो पढ़े, कॾहिं बाबा साईं जे झोली में क़ुरान पियो पढ़े, कॾहिं नाना साईं जे कुल्हनि ते क़ुरान पियो पढ़े। पर जेॾी महिल करबला में आयो आहे न त करबला में खेमे जे छांव में साईं जन वेठा आहिनि, क़ुरान जी तिलावत हुई। हिकिड़ो माण्हू अचे लंघियो, उनखे ख़बर न हुई, सुञाणंदो न हो। जॾहिं साईं जो चेहरो ॾिठई, खेमे जे छांव में वेठा हुजनि, क़ुरान पिया पढ़नि ऐं मिठो आवाज़ ॿुधई, सुहिणी सूरत ॾिठई, उनजा कदम रुकिजी विया। कुरान रब जो कलाम ऐं ज़बान सोणे हुसैन। जेॾी महिल हुन कुरान ॿुधो त अखियुनि मां ॻोढ़ा वही विया, ज़ार ज़ार रोअण लॻो, पुछण लॻो त ए सुहिणी सूरत वारा तूं केरु आहीं? तुंहिंजी सूरत केॾी हसीन आहे, तुंहिंजो आवाज़ केॾो मिठो आहे, अहिड़ी तिलावत मूं ज़िंदगी में कॾहिं न ॿुधी आहे। तूं केरु आहीं, किथे वेठो आहीं? हिन इराक जो माण्हू मूंखे नज़र नथो अची, सम्झा थो त तूं परदेसी आहीं, पर आहीं किथां जो? हज़रत इमाम हुसैन फरमाए, तूं सुञाणी नथो, मां हुसैन इब्न अली आहियां, मुंहिंजो बाबो अली आहे, मुंहिंजी अम्मा खातून अतहर। किसी ने जब वतन पूछा तो यूं हज़रत ने फरमाया, मदीने वाले कहलाते थे, अब हैं करबला वाले। कुरान पे पढ़ी ऐं जेॾी महिल 2 मुहर्रम जे ॾींहुं मैदान कारज़ार में निकिता आहिनि, फअख़ज़ मुसहफ़न फजअलहू बैन यदैहि। अल बिदाया वन निहाया में हाफिज़ इब्न कसीर रिवायत आणे थो त हज़रत इमाम हुसैन कुरान मजीद वरतो, पंहिंजे घोड़े ते
अॻियूं पंहिंजे साम्हूं क़ुरान रखियईं। छा रखियईं? ॻाल्हायो, छा रखियईं? ऐं जेॾी महिल हीअं खेमे मां निकितो त इहा आयत ज़बान ते इमाम हुसैन खे हुई, इन वली अल्लाहु الذी नज़्ज़ल الकिताब वहुव यतवल्ला الसालिहीन। बेशक मुंहिंजो वारिस मुंहिंजो अल्लाह आहे, जे किताब नाज़ुल कयो आहे उहो रब मुंहिंजो मददगार आहे, उहो ई सालिहनि जो वारिस आहे। इहा तिलावत क़ुरान जी आयत इमाम हुसैन जे ज़बान ते हुई। जेॾी महिल मैदान जंग में तीर लॻनि पिया, तलवारूं वसनि पियूं, हिकिड़ो तीर पेशानी ते लॻो, पेशानी जी चमड़ी मुबारक चीरजी पई, खून वहियो, उहो खून मुबारक गलनि ते पियो, उहे गल जिन खे मदीने वारो साईं चुमंदो हुयो, उहा सुहारी मुबारक ॾाढ़ी रत रत्यास, ॾंद त मोतियुनि गुतिया, 14 माह चंड जी पिड़ में पेशानियास, उहा पेशानी मुबारक रत में रंगीन थी, हीअं रत मां लप भरे हीअं आसमान ॾे उछलायूं ऐं इहा आयत पढ़ियूं सूरह यासीन जी, क़ाल या लैत क़ौमी यअलमून बिमा गफ़र ली रब्बी वजलनी मिनल मुकरमीन। हाओ जो मुंहिंजी कौम खे ख़बर पए त मुंहिंजे रब मूंखे बख़्शे छॾियो, मुंहिंजे रब केॾो मूंखे नवाज़ियो, केॾियूं मूंखे इज़तूं ॾिनियूं आहिनि, हाओ जे हिन कौम खे ख़बर पए। इमाम हुसैन क़ुरान पे पढ़ियो। जेॾी महिल मुंहिंजा दोस्तो सिर मुबारक खणी आया कूफे में खोली बिन यज़ीद नाले हिकिड़ो खबीस हुयो, खोली बिन यज़ीद, इमाम हुसैन जो सिर मुबारक हिन कपिड़े में वेड़े सिर मुबारक खणी आयो। ज़ाल पुछियो त छा खणी आयो, लिकाए लिकाए छा खणी आयो? चई वॾी क़ीमती शइ आंदी अथमि, सुभाणे कूफे जो गवर्नर जेको इब्न ज़ियाद आहे न, मूंखे सोन चांदी सां ठाहे छॾींदो, अहिड़ी क़ीमती शइ आंदी अथमि। चई आख़िर छा आंदो अथई, कहिड़ी शइ आहे? चई त मूं ही इमाम हुसैन जो सिर आंदो। माई चवण लॻी, ओ ज़ालिम शर्म न आई, माण्हू सोन आणनि चांदी आणनि, तूं फातिमत ज़हरा जे बच्चे जो सिर खणी आई हुई, तूं शहीदनि जन्नत जे जवाननि जे सरदार जो सिर खणी आयो हुई। मां कसम थी खणा त मां कॾहिं बि तोसां ज़िंदगी में गॾु न गुज़ारींदसि, तूं हेॾो ज़ालिम हेॾो बेरहम आई। हिन उहो पंहिंजो सिर मुबारक हिकिड़े थांव जे हेठो ढके पाण सुम्ही पियो, पर माई खे निंड न पई अचे। जेॾी महिल राति बेगाह वक़्तु थियो, मुड़ुसु सुम्ही पियो, उन माई वञी उहो ढकण खोलियो ऐं सिर मुबारक कढियो, सिर मुबारक कढी ऐं उन ज़ुल्फनि खे धोतई, ज़ुल्फ मुबारक धोतई ऐं पेशानी मुबारक गल मुबारक धोई साफ़ करे, पोइ हिकिड़े तश्त में हीअं रखे, पाण अदब जा गर्दन हीअं झुकाए बा अदब थी, जीअं को मुहिब पंहिंजे महबूब जे अॻियां वेंदो आहे, ईअं उहा औरत हज़रत इमाम हुसैन जे सिर पाक जे अॻियां हीअं गर्दन झुकाए वेठी आहे। फरमाए थी ओॾी महिल ॾिसां पई त चप मुबारक चुरनि पिया ऐं क़ुरान जी तिलावत जो आवाज़ पियो। मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल सिर मुबारक नेज़े ते खणी दिमश्क जे बाज़ारुनि में आया, हिकिड़ो माण्हू मथे पियो पंहिंजे घर जी छत ते कहफ सूरत जी आयत पियो पढ़े, अम हसिब्त अन्न असहाबल कहफ वर्रकीम कानू मिन आयातिना अजबा। छा तव्हां सम्झो था त असहाबे कहफ ऐं रकीम जो किस्सो असांजे किस्से खां अजीब आहे? इहा जेॾी महिल आयत उन माण्हू पढ़ी आहे, इमाम हुसैन जा चप मुबारक चुरिया, सिर मुबारक मां आवाज़ आयो त मूं हुसैन जो किस्सो तव्हां साहिब कहफ वारे किस्से खां अञा घणो अजीब आहे। जिस्म करबला में आ, सिर दिमश्क जे बाज़ारुनि में आ, पर ज़बान ते रब जे क़ुरान जी तिलावत जो आवाज़ आहे। हीअ मुंहिंजी ज़बान, हीअ मुंहिंजो कलम, छा पेश करे हसनैन जो गम। हीअ मुंहिंजी ज़बान, हीअ मुंहिंजो कलम, हर हूर हुसैन खे हार विधा, हर हूर
हुसैन के हार विधा वही करबल बने जी वही करबल बने जी बाग़रम हिया मुंहिंजी ज़बान हिया मुंहिंजो कलम कुरान के न छॾियूं निमाज़ के न छॾियूं अल्लाह जे दीन के न छॾियूं उम्मत के सबक सेखारे विया त हेड़े वक्त में भी निमाज़ न छॾबी आहे पुट निमाज़ न पढ़ी त यज़ीद न पढ़ी नशो कयो त यज़ीद नशो कयो शराब पीतो यज़ीद पीतो मुंहिंजा दोस्तो ज़िनाऊं कयूं बेहयायूं कयूं यज़ीद कयूं इहो रस्तो यज़ीद वारो आहे इमाम हुसैन वारो रस्तो निमाज़ ज़िक्र क़ुरान मस्जिद वारो पंध इहो इमाम हुसैन जो पंध अहले तशय्यो जो आलिम किताब लिखियो दस आयान शिया उनमें लिखे तो हजरत सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन 25 हज पैदल कया हुया छा 25 हज पैदल कयई मुंहिंजा दोस्तो हुननि जी मोहब्बत क़ुरान सां काबे सां निमाज़ सां ज़िक्र सां हुई जेकॾहिं उन घराणे सां तुंहिंजो प्यार आहे त तोखे नबी जी सुन्नत ऐं शरीयत ते हलणो पवंदो मुंहिंजा दोस्तो ॿ रस्ता आहिनि हिकिड़ो यज़ीद जो रस्तो आहे ॿियो सोणे हुसैन जो रस्तो अॼु ॿई रस्ता आहिनि रस्ता खुलिया पिया आहिनि वहदैनाहु नजदैन ॿई रस्ता रब ॾेखारे छॾिया आहिनि ही नजदु शर्र ही नजदुल ख़ैर ही नजदुल यज़ीद ही नजदुल हुसैन पोइ हाणे तव्हां ॿुधायो त यज़ीद वारे रस्ते ते हलंदो या हुसैनी रस्ते ते जेका इमाम हुसैन जे रस्ते ते हलण वारा हथ त मथे खणो इमाम हुसैन जे रस्ते ते हलबो अॼु यादि कयो इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदासीं 5 वक़्त निमाज़ पढ़ंदासीं मस्जिद खे आबाद कंदासीं नबी सोने जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल कंदासीं वो मिठा जे महबूब जे दीन ते हले त करबला जा शहीदन जा रूह बि ख़ुशि थींदा मदीने वारो साईं बि राज़ी थींदो तुंहिंजी दुनिया बि आबाद तुंहिंजी आख़िरत बि आबाद अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए रब करीम शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए अॼुकल्ह बीमारियूं बि आम थी वियूं आहिनि बीमारियूं आम थी वियूं आहिनि मूं हिकिड़ी हदीस पढ़ी मदीने वारे साईं फरमायो त जेको बीमार हुजे न उन जे मथे ते हथ रखे 7 भेरा हिकिड़ी दुआ साईं जन सेखारी आहे उहा हिननि जे मथे ते हथ रखे 7 भेरा पढ़ो मौत खां सवाइ हर बीमारी जो इलाज उहो मूं हिन किताब नंढड़ो हिकिड़ो लिखियो आहे बीमारियूं ऐं भलायूं इन में इहा दुआ मूं लिखी आहे हर मर्ज़ जो इलाज ऐं ॿियूं बि काफ़ी दुआऊं आहिनि इहो किताब वठो पढ़ो ऐं पंहिंजे बच्चनि खे पढ़ी ॿुधायो अल्लाह साईं जल शान शान असां सभिनी खे 5 तन जी मोहब्बत में जीआरे उन्हनि जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा अलैना इल्लल बलाग